Ora do burusti paratha. हिमालय पोगो राइडर्स भाई छाला खुश खैर यार कला का पोख नहीं है आईडी बुक बनाना अल्लाह यो सारा चांदी लोग जिन अस्सलाम वालेकुम गरीब जो संग छाला खरा खुश हो तबे सही दोमिंदो क्या सब ठीक होना खरना होना भाईजान जी सब लोग एंड के ता बता दें जुमे ॾींहुं सो जुमे ॾींहुं पान रेडी थी चुका आहियूं बिल्कुल पान रेडी थी आऊं वो खुशबू लगायूं 20 मिनट बचा जस्ट ओनली 20 मिनट ये देखो आपको खालो खालो जल्दी कर सो पान हलना नहीं मस्जिद अल अक्सा की तरफ जैसे असन जुमो अदा करना हो जने भी ना होंदरावा तो बाकी जस्ट 15 मिनट बचा 14 मिनट चल भाई बाहर होके भले चलो संगे जगह तो ठहरा है ते कम वाले तो मजदूर तबको बैठो है सब मजदूर करा बैठा सो देखना तो चलता है जगह हाँ ये वने तो सामने चारों आज वाइकी वो तो मना चंगा होता आवाज अदा कई जी नंग संगत फर्स्ट ऑफ ऑल ता सभनी मुझे भाइरन का मुझे भेणन का मुझी फैमिली का दिल जी कहरन माजरत छो जो 2-3 ॾींहं ब्लॉग न अची सघियो उनजी रीज़न इहा बात मुझे जेको नंढो नंढो चाचा हुआ उनजो ऑपरेशन हो टंग जो सम्झो था वो का L3 L4 अलाए छा बहरहाल रॻा हिकिड़ी उहा वटराणी वई हॾे में तो उनजो ऑपरेशन हो तव्हांजो भाउ हुते अस्पताल में मसरूफ़ हो इन वजह सां ब्लॉग न अची सघियो ॿियो त मोबाइल घर पई हिकिड़ो ॾींहुं खणी वियुमि अस्पताल ॿियो घर पई अॼु किरन सां ऑपरेशन थी वियो टियों ॾींहुं अॼु किरन सां छुटी ॾिननि घर मोटी आयासीं पंहिंजे सो मां चयो त हाणे तव्हां सां मिलजे सो माज़रत ॿियो त अस्पताल जो माहौल हो मतिलबु ब्लॉगिंग करणु मूंखे मुनासिबु न लॻो छो जो तकरीबन अस्पताल में फैमिलीज पंहिंजो रुगो लाश वाश समझ रहे हो ना बहुत काम होता है अस्पताल में भाई असां 2 रातूं रही आहियूं असांजो मुंहिंजो छा सीन आहे अस्पताल में हलासीं तव्हांखे मुंहुं न ॾेखारींदो ॿारहां जंहिंखे ॾिठल हूंदो उन्हनि खे ख़बर हूंदी वॾी परेशानी आहे लेवल वारी सम्झो था सो अॼु पाण सुकून कंदासीं सो हिनमहिल दिलि थी चए कुझु खाइण पीअण ते ऐं आई थिंक सुभाणे असां वापसि वञूं ॻोठु सो अहमद खे उथारियां थोरो प्लानिंग कयां 1 दो थिए हिनमहिल राति जो सुठो न आहे पियो खेल वेठो पियो आहे मोबाइल यूज़ करे सो 1 राति जो थिए थो बुख लॻी आहे ॾिसूं छा ब्रुस्ट घुरायूं रोल घुरायूं शेक घुरायूं छा घुरायूं इन ते थोरो डिस्कस कंदासीं वरी तव्हां सां मिलंदासीं वंस अगेन माज़रत चलो फिर मिलते हैं आपसे किसी चीज़ के साथ संगत फटियो पियो आहे कलाम मुद्रा मूंखे कॉपीराइट अची वई कोन ईंदो सिंधी कलाम ते घटि ईंदो आहे ॾे मूंखे ॾे थोरो जहिड़ा दिलि न असांखे असांखे गानो थो वणे न त संगत तव्हांजो भाउ ऑडर कयो आहे हिकिड़ो बुरुस्ट शेक असांखे मिलियो बंदि कर ॿियो ॿी छा ग़लति सफ़ा ग़लति आया छा थो चीणे ग़लति आया सफ़ा संगत चश्मो तो बनी जॾियो आहे निबा विच में नज़र अचो ग़लति आयो आहे बंदि करे ग़लति वरी हिन शीशो मूंखे मटाइणो पए मटी थी लो थी हाणे
गलत आया था, गलत आया था। देख असां पाण फटिया पिया आहियूं ॿुधूं। अरे असां ग़रीब हूंदो सोचे आदत। अरे न हाँ छा घुरायो अथव, छा था करायो? बस भाई रात थी आहे तव्हांखे सूर जाॻंदा आहिनि सॼी संगत खे ख़बर आहे। हीअ असां तव्हां लाइ कुझु घुरायो आहे। 1:24 थी विया आहिनि। भाऊ ऑनलाइन ऑर्डर कयो आहे। ॾिसूं हाणे ऑनलाइन वारी शयूं ईअं सुठियूं न आहिनि। चैनल ऑर्डर न आहे कयो, पकड़ जे हिसाब सां ऑर्डर कयो आहे। तव्हांखे ब्रुश खाइण जी स्टील बॉडी अथव, स्टील बॉडी ॾिसो, स्टील बॉडी बॉडी ॾेखार। हिन बंदे खे ईअं न ॾिसो, हिनजी वॾी मतिलबु महिनत थियल आहे। सिक्स पैक बॉडी खुशका माना घर में जिम कंदो आहे सम्झो था। ओ हे स्टील बॉडी जेन्युइन सिक्स पैक। शुक्र आहे गुरूर न आहे अथसि किथे गुरूर करे सॉल्टो बेबी ॾिसी सघो था बिल्कुलु नज़रें लगा रही है हमें। बोले आ जा मुझे चला कपिड़ो वणी वठो हिमल। हाँ छो घणो फ्री नथो ॾेई केॾे हलणे जो कपिड़ो कपिड़ो खणी हाणे वञी फ्रिज मां पिस्टल कढी आ उथ। बर्फ पानी में बर्फ माना ईअं लॻई त गोली खां वधीक मूसड़ अची मौसम मौसम लॻी पई आहे हैदराबाद जी तमामु ज़बरदस्त मौसम आहे। मंझंदि में थोरी घणी गर्मी थिए थी बाक़ी माना ओके कमु आहे। हिन महिल माना ॿाहिरि वेठा आहियूं सफ़ा ईअं जीअं सियारे जी स्टार्टिंग हूंदी आहे न अहिड़ी मौसम। पेर खे ज़रे घटि सीधो लॻे ज़रे घटि। अब ॾेढ थी वियो आहे हाणे न मैसेज न कर बोलिस भाईजान आजा भाईजान जो आवाज़ जी भाई कहाँ जा रही है शब्बिर बर्गर। हेलो अस्सलाम वालेकुम अदा। हाँ भाई अस्सलाम वालेकुम ॿियो वाला अञा न आहे लॻो ॾेढ थी वियो। सिधी कोट अथव बुरुश थी पराठा। हाँ माना अञा देर आहे। अच्छा इहो कॾहिं तयारु थींदो हलो सही आहे भाउ। ठीकु आहे भाई ॾिसूं न 10-15 मूंखे न खे लॻी आहे त मैं ॾिठो ॻाल्हाइणो आहे न हेठि अथई दल्ला। चलो अचे असांजो ब्रुशड़ो टेस्ट करे बंदि हेड़ो कोई कलाम न हूंदो असां पाण फटिया पिया। चलो चले अगरि जीअं त 2:11 था थियनि तो हिनमहिल पोइ आहे राइडर साहब भाई छा हाल आहे ख़ुशि ख़ैर वठीस बाबे हल घर चल 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 2:11 हिकु बजे वारो ऑर्डर 2:11 में खणी आया आहिनि बाबो हाणे चलो एंजॉय करें मतलब थोड़ी बुख ही वधी है आसरे पे ही भी What are you doing? यार कलाक खां पोइ खणी आयो आहे एॾी बुख अल्लाह फर्स्ट लुक तव्हांखे ॾेखारियूं। इहो अरे वे अॻिते कर कुर्सी खे या ॿाहिरां खणी फर्स्ट ऑफ ऑल ट्राई द फ्राइज। गरम है जिन्ना ना कंपेयर
सड़े लेवल देनी याद में। संगत जीअं त पाण ब्रुश वग़ैरह खाधोसीं, फुल थी वियासीं सफ़ा, 3 ॼणा फुल थी वियासीं, चौथो निंड पियो बची पियो, वरी उन जो नसीब हुनखे ॿुधायो बाबा खा, सम्झी। सो चौथो हमरा निकिरे थो, हाणे तव्हांखे ॾेखारियूं था। अड़े यार तो अॼु पाण जे व्लॉग खे कयूं था ईंदे, उमेद आहे कि असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो, पसंदि आयो हूंदो। जो सुठो लॻो आहे, पसंदि आयो, महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो, सुठा सुठा कमेंट कयो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो। ऐं हाणे जो असांजी इजाज़त, माशाअल्लाह, दुआउनि में यादि। अस्सलाम वालेकुम, लव यू ऑल।